नौशरो फिरोज में सिंधी शहूर डॉक्टर अजमल सावंत जे बेरहमाने क़त्ल खिलाफ़ JWC जे सॾ ते सियासी समाजी अॻवाननि वकीलनि ऐं सहाफ़ियुनि पारां एहतिजाजी रैली प्रेस क्लब नौशरो फिरोज खां अल्लाह वारे चौक ताईं कढी वई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे नदीम अली मंगी पंहिंजी इन रिपोर्ट में। सिंध के शहूर डॉक्टर अजमल सावंत के बेरहमाना कत्ल खिलाफ़ JWC के सड़ ते सियासी समाजी अगवानन वकीलन ऐं सहाफ़ियुनि पारां एक पुरअमन एहतिजाजी रैली प्रेस क्लब नौशरो फिरोज खां अल्लाह वारे चौक ताईं कढी वई। इन हवाले से रैली में शामिल अगवानन अवामी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त एहतिजाज है यो सिंध में कबीलाई तकरार के खिलाफ प्रोफेसर अजमल सावंत जो नाक खून आ उन के खिलाफ आ, समरत कुमार के अगवा के खिलाफ आ। असां सम्झूं था त सिंध जे शहूर जो क़त्ल आहे। अॼु ॾिसो न ही सिंध जो शहूर हिते गॾु थियो आहे। हिते को असांजा वॾेरनि वांगुरु को असां ॾियारी ते माण्हू न वठी आया आहियूं। असां इन लाइ जिदोजहद कयूं पिया त सिंध जा जेके बि एक्टिव रोल आहिनि, जेके बि सिंध सोसाइटीअ जा एक्टिव रोल आहिनि, जंहिंमें नौजवान आहे, असांजो वकील आहिनि, असांजा अदीब आहिनि, असांजी औरत अॻवान आहिनि, असांजा समाजी कारकुन आहिनि, उन्हनि खे गॾायूं त सिंध तमामु हिकिड़े ॾुखे सूरत हाल ऐं दर्दनाक सूरत हाल मां गुज़रे पई। असां सिंध जे हर शहर में वियाऊं त हिन नाक खून जे ख़िलाफ़ असां ख़ामोश न वेंदासीं ऐं असांजी हीअ जिदोजहद जारी रहंदी। दमनी तमामु घणी वधी वई आहे। ॾींहों ॿ ॾींहुं केतिरा ई माण्हू जेको आहे क़त्ल थियनि पिया, औरतूं क़त्ल थियनि पियूं। उन खां अलावा ॿारनि खे जेको आहे अगवा कयो पियो वञे। ऐं हीअ जेका असांजी अॼु एहतिजाजी रैली आहे इहा अजमल सावंत जे कातिलनि ख़िलाफ़ आहे। असां चाहियूं था त अजमल जे कातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे, छो त अजमल सावंत जो क़त्ल न सिर्फ़ु अजमल सावंत जो क़त्ल आहे पर सॼे सिंध जे शहूर जो क़त्ल आहे। छो त उहो माण्हू आहे जेको चाहे पियो त असांजी सिंध खे तइलीम ॾिजे, ॿारनि खे पढ़ाइजे, उनखे कंहिं मंज़िल ते पहुचाइजे। ऐं जेकॾहिं अहिड़ा माण्हू बि असांजा क़त्ल थी वेंदा। चवणो थो पए त पाकिस्तान समेत सिंध में लाक़ानूनियत ऐं बरबरीत क़त्ल गारत एतिरी वधी वई आहे जो आए ॾींहुं प्रेस क्लबनि जे अॻियां, शहरनि जे अॻियां, रोडनि ते, चौराहनि ते एहतिजाजनि जो मुसलसिल सिलसिलो जारी आहे। पर कानून किथे बि नज़र नथो अचे, अदलिया किथे बि नज़र नथी अचे। असां अहिड़े माहौल खे ॾिसी करे ऐं अॻिते जी सूरत हाल खे ॾिसूं था त ॾाढी ख़तरनाक सूरत हाल थींदी। प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत हिकिड़ो आम माण्हू कोन हुयो। हू 12 जेको आहे पढ़ी करे हिते पाकिस्तान में या सिंध खे जेको आहे शऊर ॾियण जे लाइ, तइलीम ॾियण जे लाइ हिते पंहिंजो जेको आहे ज़िंदगी वक़ुफ़ करे छॾी हुन। ऐं उन खे जेको आहे हिकिड़े वॾेरकी निज़ाम में ऐं जेका आहे हिकिड़ी जेको आहे सरदारी निज़ाम में ऐं उनखे जेको आहे क़त्ल कयो थो वञे। उनखे जेको आहे का बि उनजी जेको आहे तफ़सील कान थी थिए, का तहक़ीक़ात कान थी थिए त हीअ अहिड़े माहौल में जेको आहे अञा वधीक सूरत हाल ख़तरनाक थींदी। असां वफ़ाक़ हुकूमत समेत सिंध जे आला इदारनि खे इहा अपील था कयूं त ख़ुदारा इहा जेका जेको सिलसिलो क़त्ल गैरत जो हले थो ऐं हीअ मुसलसिल 52 ॾींहंनि खां वठी जेको आहे एहतिजाज हलनि पिया, तव्हांजे कन ते का जूं कोन थी सुरे। ऐं हिननि खे जेके कातिलनि खे फ़ौरन जेको आहे गिरफ़्तार करे ऐं सख़्त खां सख़्तु जेको आहे उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे ऐं इन जी तफ़शीश जेका आहे उहा बारीक बिनी सां कई वञे त इन जे पोयां कहिड़ा सरदारी निज़ाम ऐं कहिड़ा जेको आहे वॾेर का हथ मुलवस आहिनि, उन्हनि खे बि जेको आहे वाइखो कयो वञे। डॉक्टर अजमल सावंत असां लाइ हिकु माना मॉडल हो, जेको ॿाहिरि ऑस्ट्रेलिया मां PhD करे असांजे सिंध सूबे लाइ माना आयो, जेको असांखे माना संवारण लाइ। पर सितम ज़रिए असांजे वॾेरनि जी आहे त उनखे माना बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। सितम ज़रिए त असांजे मुल्क जे बादशाहनि जी बि आहे न, मुल्क खे को पुछण वारो कोन्हे। असां डॉक्टर अजमल सावंत जे ख़ानदान सां गॾु हूं। जेसि ताईं हुनजा कातिल गिरफ़्तार नथा कया वञनि असांजो एहतिजाज, मां पेटल ज़िले नौशहरा फिरोज जी क़यादत करे रहियो आहियां ऐं असां पंहिंजे पेटल जे तरफ़ां असां डॉक्टर अजमल सावंत जे माना फैमिली सां गॾु हूं ऐं गॾु रहंदासीं। मज़म्मत करियूं था ही डॉक्टर अजमल सावंत जो क़त्ल शऊर जो क़त्ल करार ॾियूं था असां, छो त हू हिकु अहिड़ी डिग्री हासिल करे आयो हो जेको सिंध जे नौजवान मारूड़नि माण्हुनि खे शऊर ॾियण जे लाइ, बेदार करण जे लाइ हुन पंहिंजी जेको आहे डिग्री कई ऐं उनखे हितां जे जागीरदार सिस्टम हलाईंदड़ जेके जागीरदार आहिनि वॾेरा, उन्हनि इनखे जेको आहे पंहिंजे लाइ नुक़सानु करार ॾींदे हुनखे ॼाणी वाणी क़त्ल करायो। असीं उन जी मज़म्मत करियूं था। जो वधीक इहो बि चवणो हुयो त डॉक्टर अजमल सावंत जे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे कानून जी गिरफ़त में आंदो वञे, जीअं बेगुनाह क़त्ल थियल डॉक्टर अजमल सावंत जे खून सां इंसाफ़ थी सघे। कैमरामैन ताहा मंगी सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ TV, बेरिया सिटी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।